हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असां 6 पार्ट कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं 7 पार्ट जी तरफ़ वधंदासीं। जेकॾहिं तव्हांखे कथा हासिल न थी आहे त तव्हां 0331311089 ते कॉन्टेक्ट कंदा, असां तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं। चो त अॼु जी कथा शुरू कयूं। असां पोएं पार्ट में श्री गुरु बालपुरी साहिब जिन जा चेला उन्हनि जे बारे में ज़िक्र कयो हो ऐं साहिबनि जे कुझु आस्थाननि जे बारे में ज़िक्र कयो हो। अॼु असीं श्री गुरु बालपुरी साहिब जूं मना थियल जेके शयूं आहिनि, जीअं त श्री गुरु बालपुरीअ चमरूमल खे ॿुधायूं हुयूं, उहे ही आहिनि। पहिरीं, खीर ॻाढ़ी मंदड़ीअ सां मथां वलोड़ियो। खट ॻाढ़ी ऐं हिंदोरो या पींगो ॻाढ़े में मथां सुम्हो। हिंदोरो या पींगो लो कड़ी वारो न कंहिंखे ॾिजो न कंहिंखां वठिजो, ऐं ॿार मुनण वारो पींगे में न सुम्हारिजो। नथ में फली ॻाढ़ी न विझंदा। उनखां पोइ जड़े जी ॾिख न कंदा। ऐं जेकॾहिं कंहिंखे औलाद न आहे त अव्हां 40 ॾींहं हिते अची ॾीओ ॿारींदा त तव्हांखे औलाद थींदो। कंगरो आस्थान या सोनमयाणी शहर जे अंदरि जेको गुरु जी समाधि आहे, उते प्रेम भाव सां जेकॾहिं 40 ॾींहं के ॾीओ ॿारींदो त गुरु जी कृपा सां हुनखे औलाद ज़रूरु थींदो। ऐं अव्हां जड़ियो, मुनण, चोटी, चेलो सभु मुंहिंजो कंदा, छाकाणि त आउं तव्हांजो गुरु आहियां। ऐं जंहिं शहर में मुंहिंजा चेला रहंदा, उते देवी माता जे नाले सां मंदरु ठाहींदा ऐं उते इंगलाज माता जी मूर्ति रखंदा। ऐं श्री गुरु बालपुरी सिध सवाई चमरूमल खे चयो त जेको सची भावना सां छेणूं दुखाए खणी मुंहिंजी धूई ते रखंदा, उन सां मां हर वक़्तु गॾु आहियां। छो त मुंहिंजी रासपाई प्रभु जे नाले में आहे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। पोइ ॾिसो त अव्हांजा सभु सुख दुख में अव्हां सां गॾु हूंदुसि। अव्हांजा दुख सभु दूरि थी वेंदा। अव्हांजो केर बि वार विंगो करे न सघंदो। पोइ श्री गुरु बालपुरी साहिब चमरूमल खे चयो त हाणे तव्हांखे मोकल आहे। तव्हां हितां खां 8 मेल पंध ते हिकु ॻोठु आहे, जिते हिकु वॾेरो रहंदो आहे, ऐं उनखे तव्हां चइजो त हिकु दरवेश मूंखे हिते रहण जे लाइ चयो आहे, तव्हां मूंखे जॻह मुहैया कयो। पोइ चमरूमल ऐं उनजी ज़ाल गुरु खां आसीस वठी उठ ते चढ़ी ख़ुशी मां अची हिकु नंढे ॻोठ में पहुता, जिते पुछा पवण ते ख़बर पई त वॾेरे जो घरु ही आहे। वॾेरे जो नालो मलिक अहमद ख़ान हो। हाणे थाणो अहमद ख़ान मशहूरु आहे उन शहर जो नालो। त ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुस उन वॾेरे खे चयो त असांखे दरवेश हुकुम ॾिनो आहे त हिन ॻोठ में अची रहो। त वॾेरे चयो त आउं तव्हांखे जॻह ॾियां थो, तव्हां हिते बिना टेंशन बिना खुटके जे हिते अची वेही रहो, तव्हांखे कंहिं बि शइ जी तकलीफ़ कोन पहुचंदी। पोइ भाई चमरूमल ऐं उनजी ज़ाल उते रहण लॻा। हर रोज़ु सुबुह जो गुरु बालपुरीअ जो दर्शन करण लाइ घरनि ते वेंदा हुआ ऐं हर रोज़ु ॾीओ बि ॿारे ईंदा हुआ। ईअं 39 ॾींहं ॾीओ ॿारण ते जॾहिं 40हों ॾींहुं आयो त चमरूमल ख़ुशी हद में एतिरो ख़ुशि हो त छाकाणि त हुनखे औलाद थियण वारो हो। जॾहिं 40 ॾींहं ते घरनि जे आस्थाननि ते निकिता, उठ ते चढ़ी, त ख़ुशी में चमरूमल पंहिंजी ज़ाल खे उठ तां किरी पई हुई त हीउ पाण अॻिते रवानो थी वियो, ऐं ज़ाल खे पोयां ॾिठई त कोन त हीअ मुंहिंजी ज़ाल किरी पई आहे। ऐं जॾहिं घरनि ते पहुतो त श्री गुरु बालपुरी सवाई अॻियां बीठा हुआ। पाण उठ तां लथो ऐं ॾिठई त मुंहिंजी ज़ाल त आहे ई कोन। पोइ पाण परेशान थियणु लॻो। पोइ गुरु हिकदमि हकल कई त परेशान न थी, ॾिस पुठियां तुंहिंजी ज़ाल अचे पई। पोइ ॿई ज़ाल मुड़ुस गुरु जे चरणनि ते किरी पिया, गुरु जा गुण ॻाइण लॻा। पोइ गुरु साहिबनि हिन ॿिन्हिनि खे चयो त हाणे तव्हांजा ॿेड़ा ई पार आहिनि, ऐं मूं जेको चयो आहे उन ते अमल कंदा रहिजो।
पोइ ईश्वर जी कृपा सां ऐं गुरूअ जी आसीस सां 12 महीननि खां पोइ चमरूमल खे संपत औलाद थियो, सुपट औलाद थियो। चमरूमल खे 7 पुट थिया, जंहिंमां 2 लसबेला में वञी रहिया, जंहिंमां हिकु शादी बि कई पर औलाद न थियसि ऐं उन्हनि जो उते ई मृत्यु थियो। बाक़ी 5 पुटनि मां हिकु जो ॿुॾण मां मृत्यु थी। 5 पुटनि जा नाला हीअ आहिनि: वरियोमल, जातीमल, चेलूमल, गोहरमल, हरदासमल आहे। थाणो अहमद खान में पहिरीं चमरूमल आयो, पोइ ॿियनि ॻोठनि जा वाणिया आया। चमरूमल वॾेरे जे हुकुम हेठि माता जो मंदरु बि ठाहिरायो। मंदर में माता सुंदरी देवी जी मूर्ति आहे। हिन वक़्तु वाक़ई गुरु बालपुरी जे चवण मुताबिक़ अधु ॻोठ खां वधीक श्री गुरु बालपुरी जा शेवादारी मौजूदु आहिनि। बोल श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई की जय। ऐं हा, गुरु बालपुरी जी कृपा सां माण्हुनि खे असांजी कथा तमामु पसंदि आई आहे। असांजा गुरु भाव जा बुखिया आहिनि। असांजे गुरुअनि खे नाम तमामु घणो पसंदि आहे, उन सां ई राज़ी थींदा आहिनि। तंहिं करे हर वक़्तु हरे नाम जपियो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। महिरबानी।